ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिठी जी सिविल अस्पताल में वधीक 4 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 37 थी वियो आहे। फौत थियल समूरा ॿार ताज़ा ॼावल हुआ। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मिठी जी सिविल अस्पताल में वधीक 4 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे एजाज़ वज़ीर सां। जी एजाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां, थरपारकर ज़िले में मासूम ॿारनि सां मौत जो आगाज़ जेको आहे उहो टरी न सघियो आहे ऐं सिविल अस्पताल मिठी में वधीक 4 मासूम ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। इहे समूरा ॿार तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले जे ॾोराइनि इलाइक़नि मां तव्हांखे ॿुधायां दाख़िल कया हुआ सिविल अस्पताल मिठी में, जेके 4 ॿार फौत थी विया आहिनि ऐं हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अघु जेको आहे वधी 37 थी वियो आहे। पर 40 खां वधीक ॿार जेके आहिनि सिविल अस्पताल मिठी में ज़ेरे इलाज आहे। सिविल अस्पताल मिठी में रोज़ाना मासूम ॿारनि जे मौत जो जेके ख़बरूं आहिनि उहो रिपोर्ट कयूं वञनि थियूं। पर उनखां पोइ तव्हांखे ॿुधाए त इन मामले ते मक़ामी चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे समूरा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। सिहत खां तो निंड सुतल आहे ऐं कंहिं क़िस्म जी जेके सिविल अस्पताल मिठी में सहूलियतूं हुजणु खपनि उहे न हुअण जे बराबरि आहिनि। तंहिंजे करे वधीक 4 मासूम ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ।